नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन ॾींहुं मल्हाइण जो बुनियादी मक़सदु मादरी ॿोलियुनि खे हथी ॾियारणु ऐं उन्हनि सां लाॻापियल सक़ाफ़त खे तरक़ी वठाइण जो हूंदो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था जामशोरो मां अली मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। मादरी ॿोलियुनि जे बचाव जो आलमी ॾींहुं अॼु 21 फरवरी ते सिंध समेत सॼी दुनिया में भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। हिन ॾींहुं मल्हाइण जो बुनियादी मक़सदु मादरी ज़बाननि खे हथी ॾियारणु ऐं उन्हनि सां लाॻापियल सक़ाफ़त खे तरक़ी वठाइणु हूंदो आहे। गॾियल क़ौमुनि जे मुआहदे तहत पाकिस्तान सूधो दुनिया जा सवें मुल्क पंहिंजे इलाइक़ाई ॿोलियुनि खे बचाइण लाइ कोशिशूं वठण जा पाबंद आहिनि। बांग्लादेश ऐं ॿियनि 28 मेंबर मुल्कनि यूनेस्को जे जनरल कॉन्फ्रेंस में 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करार ॾियण जी करारदाद पेश कई, जंहिंखां पोइ यूनेस्को 17 नवंबर 1999 ते 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करार ॾेई हीउ ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो। ॿोलियुनि बाबति हिकु आलमी सर्वे मुताबिक़ दुनिया में लॻभॻि 7102 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। उन्हनि मां 3748 ॿोलियूं महारती नशोनुमा सां सिस्टम में अल्फ़ाबेट सां आहिनि, जॾहिं त 3349 ॿोलियूं सिर्फ़ु ॻाल्हायूं वञनि थियूं पर लिखियूं नथियूं वञनि। तिन मां 516 ॿोलियूं फ़नात थी चुकियूं आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु ई सिस्टम में दुनिया जी 100 ॿोलियुनि में सिंधी ॿोली 50 नंबर ते आहे ऐं पाकिस्तान में घुण ॿोली ॻाल्हाइण वारी क़ौमी ॿोलियुनि मां सिंधी 1 नंबर ते आहे। तहक़ीक़ कई आहे उन मुताबिक़ गूगल ॿुधाए थी त सिंधी ॿोली 2,90,300 वर्डनि जो तर्जुमो ऐं जी तस्दीक थी आहे। ॿोलियुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां ऐं सॼी दुनिया जे सिंधियुनि खे गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त वधि में वधि गूगल जो जेको मसनूई प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कनि। जो माज़ी जेको आहे शाहूकार आहे, उनखे ख़ासि खितो आहे, उनजी ख़ासि सक़ाफ़त आहे, ख़ासि उन्हनि जो माना रहणी रीत रस्म आहे उन क़ौम जी, त उते ख़ासि ॿोली ॻाल्हाई थी वञे त उन ॿोली खे उन खिते जी क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। क़ौमुनि जो जियापो ऐं जेको ज़िंदा रहणु आहे उहो ॿोलियुनि सां घटी सां ई आहे। त असीं सम्झूं था त हीअ असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा उन जा मुख़्तलिफ़ इदारा जेके जुड़ियल आहिनि, त उन्हनि मुख़्तलिफ़ जेके इदारनि जे हवाले सां उन्हनि जो जेको कमु आहे त असीं सम्झूं पिया त उहे पंहिंजो कमु जेको सो ज़िम्मेवारी सां कोन पिया निभाइनि। सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू पाकिस्तान, हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, नाइजीरिया, सिंगापुर, अमेरिका, अमान, हांगकांग, इंग्लैंड, फ्रांस, चीन, UAE ऐं ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में अक्सरियत सां रहनि था। हूअं त मादरी ॿोलियुनि जे बचाव जो आलमी ॾींहुं 21 फरवरी ते मल्हायो वेंदो आहे, पर 29 अगस्त खे सिंधी ॿोली जे हवाले सां यादगार ॾींहुं करे मल्हायो वञे थो। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।